नादरीन साहिल न्यूज़ सां गॾु मैं नबील मला वाली सिराज साहिल न्यूज़ वेब टीवी चैनल सकरन 3 ॾींहं अॻु काज़ी अहमद पुलिस थाणे जे हद में वाक़िआ ॻोठ मीर मोहम्मद खोसो में ज़मींदार पारां मुबीना तौर गोलियों हणी क़त्ल कयल पोरित अली मुर्तज़ा खोसो जे क़त्ल केस में नामज़द कयल जवाबदार गिरफ्तार न थियण खिलाफ मक़तूल जे वारसनि जो सख़्त एहतजाज। मक़तूल जे घर वारनि कूंज खोसो, मुस्मात मजीद खोसो, शाहनवाज़ खोसो, अब्दुल हकीम खोसो ऐं मुस्तफ़ा खोसो समेत ॿियनि ॻोठाणनि टायरनि खे बाहियूं ॾेई सख़्त एहतजाज कंदे पुलिस खिलाफ नारेबाज़ी कई। मुक़तल जे वारसनि मीडिया अॻियां दाईंदे चयो त कहिड़ो न ज़ुल्म आहे जो केस दाख़िल थियण बाद बि 3 ॾींहं गुज़री विया पर पुलिस हिकु बि जवाबदार गिरफ़्तार नाहे कयो, नई वरी असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो आहे। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त जांच पुलिस जवाबदारनि जी धुर बणिजी वई आहे, उहे बाअसर आहिनि। मुक़तल जे वञे रोईंदे चयो त मुंहिंजे मुड़ुस खे क़त्ल करण बाद जवाबदार धुर असांजे घर ते कब्ज़ो करण ऐं चौपाए माल बिकाइण नथा ॾियनि, असांखे जान खे ख़तरो आहे, वधीक क़त्ल जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हिननि ॿुधायो त मुंहिंजो हिकु पुटु अञा गुम आहे। एहतजाज कंदड़ ॻोठ मर्दनि ऐं औरतुनि IG सिंध DIG SSP नवाब शाह ऐं बस वारनि खे अपील कंदे घुर कई त इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सूमर ॾियारे नवाब शाह SSP ऑफिस पहुची इंसाफ़ लाइ एहतजाज करे पाण साड़ींदासीं। रिपोर्टर राजकुमार ओड साहिल न्यूज़ सकरन।